सरकार वरी पेट्रोल बम माण्हुनि मथां किरायो त ही सभु कारस्तानी जेका आहे सभु पोइ हुकूमत करे वई हुई ऐं IMF जा मुआहिदा जेके आहिनि तमामु ज़रूरी आहिनि ऐं उन खां सवाइ असीं जीव कोन था सघूं। भलीकार दोस्तो, कल्याण कालम सां गॾु आऊं आग़ा ज़फ़र। जीअं त कल्याण कालम में पाण ॻाल्हाईंदा आहियूं ॼण त ही असांजी रोज़ानी कल्याण अख़बार जो हिकिड़े क़िस्म जो एडिटोरियल हूंदो आहे ऐं राति हिकु दफ़ो सरकार वरी पेट्रोल बम माण्हुनि मथां किरायो आहे ऐं सरकार त बसि सरकार आहे, उन्हनि खे त परवाह आहे कान, बेपरवाह बादशाह आहिनि। ऐं असांखे वरी हिकु दफ़ो ॿीहर असांखे इहा ख़ुशख़बरी उन्हनि ॿुधाई या बदख़बरी ॿुधाई या हुननि असांखे हिकिड़ो लेम एक्सक्यूज़ ॾिनो त ही सभु कारस्तानी जेका आहे सभु पोइ हुकूमत करे वई हुई ऐं IMF जा मुआहिदा जेके आहिनि तमामु ज़रूरी आहिनि। उहे मुल्क जे लाइ जेके आहिनि से हिकिड़े क़िस्म जी ॼण रीढ़ जी हॾी आहिनि, उहे मुल्क जे लाइ ॼण हिकिड़े क़िस्म जो जीदान आहिनि ऐं उन खां सवाइ असीं जीव कोन था सघूं। उहा ॿी ॻाल्हि आहे त हुकुमरान जेके आहिनि से पंहिंजा ख़र्च रुॻो ॾेखारण जी हद ताईं असांखे तक़रीर बयाननि जी हद ताईं असांखे ॿुधाइनि था त असां घटि कया आहिनि। पेट्रोल हिकु दफ़ो ॿीहर जेको हिननि वधायो आहे सरकार, उहो तक़रीबन पौणा 15 रुपए ताईं हुनजी क़ीमत में इज़ाफ़ो आयो आहे। भाड़ो किरायो जेको हुनजी कॉर्टरेज आहे उहा अलॻि आहे। अहिड़े नमूने सां ही पेट्रोल हींअर जेको आहे सो 250 रुपए ताईं वञी पहुतो आहे, जंहिंमें 10 रुपया लेवी, जॾहिं त हिननि इहो ॿुधायो हो त 50 रुपया लेवी असांखे बतदरीज हणणी आहे, 5 रुपया हर महीने, पर हींअर हुननि 5 रुपया हर महीने जे बजाए 10 रुपया लाॻी था हणी ऐं कुझु पेट्रोल जी क़ीमत वधाई आहे, जॾहिं त इंटरनेशनल मार्केट में पेट्रोल जी क़ीमत मुसलसल घटि बि वञे पई। अॼु जेका पोज़ीशन आहे, अॼु इंटरनेशनल मार्केट में अॼु जेको पेट्रोल आहे पाकिस्तानी रुपए जे हिसाब सां 147 रुपया ऐं कुझु पैसा लीटर जो हिसाबु आहे। 147 रुपया लीटर ऐं 250 रुपए लीटर में तक़रीबन 103 रुपए जो फ़र्क़ु आहे। इहो सॼो जेको फ़र्क़ु आहे इहो सरकार जी ड्यूटीज़ ऐं एक्साइज़ ऐं सेल टैक्स ऐं लेवीज़ ऐं इहे सभु हणी सरकार पंहिंजे हुन में आमदनी में इज़ाफ़ो करे थी। ॾुख जी ॻाल्हि इहा आहे त इंटरनेशनल मार्केट में जेका पेट्रोल जी क़ीमत घटिजे थी त पंहिंजे हिकिड़े टेलीविज़न इंटरव्यू में जनाब मुफ्ता इस्माइल साहब इहो फरमायो त इन जो लाभ आवाम ताईं ज़रूरु पहुचाईंदासीं ऐं उहो इन शिकिल में पहुतो आहे त 15 रुपया हिकदमि वरी पेट्रोल जी क़ीमत वधाई वई आहे। ऐं उन्हनि खे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे, शायदि सरकार खे एतिरो सम्झ में अचणु खपे हा त हिन मुल्क जी घणी आबादी गुरबत जी लीक जे हेठि गुज़ारे थी। जेको विचोलो तबिको आहे उहो पंहिंजे साह तॻाइण में उहो पूरो आहे। जेकॾहिं को ख़ुशहाल तबिको आहे त उहो या त हिकिड़ो जेको अमीर तबिको आहे 2% खां 2.5% माण्हू जेके आहिनि उहे आहिनि, या हुकुमरान तबिको, सियासतदान ऐं हिन मुल्क जा जेके असुलु वागधणी जेके जिन वटि शींहं जी खल आहे जिन खे पातल, या उहे ख़ुशहाल आहिनि या वरी उहे जेके सरकारी नौकरियुनि में करप्शन करे पंहिंजी दौलत वधाईंदा आहिनि। हीअ जेका बि ख़रीदारी थिए थी, हीअ जेको बि कुझु थिए थो, जेतिरियूं गाॾियूं नज़र अचनि थियूं उन्हनि में रोडनि ते जेके असांखे गाॾियूं हलंदे नज़र अचनि थियूं उन्हनि में घणाई उन्हनि ई माण्हुनि जी आहे। आम ग़रीब गाॾे वारो माण्हू, आम ग़रीब जेको मज़दूर आहे, जेको रोज़ाने जी उजरत ते 500 या 600 या 700 हींअर जे दौर में जेकॾहिं हिकिड़ो माण्हू कमाए थो त उहो 500 रुपए जी कमाई में 600 रुपए जो तेल जेको लीटर आहे, 3 दर्जे जो जेको किनो खाजरू तेल आहे उहो वठंदो, या 100 रुपए किलो वारो अटो वठंदो, या 200 रुपए किलो जा टमाटा वठंदो, या 100 रुपए किलो जो बसर वठंदो, या उहो पंहिंजे ॿारनि खे पढ़ाईंदो या जी सघंदो इन्हनि सभिनी हालतुनि में। सरकार खे जो ख़ासि तौर ते ऐं जेके हुनजे मालियाती सां वाबस्ता आहिनि ऐं वज़ीर ख़ज़ाना ख़ासि तौर ते जेको वरी फ़ख़्र सां पंहिंजे हिकिड़े जॾहिं जेको सुपर टैक्स जे हवाले सां 15-16 क़िस्म जे फैक्ट्रीज़ जेके उन्हनि हया, तॾहिं हुन वॾे फ़ख़्र सां चयो त मुंहिंजी जेका फैक्ट्री आहे उन मां बि 30 करोड़ सालाना वधीक असीं टैक्स भरींदासीं। जंहिं माण्हू जो 30 करोड़ सालाना वधीक टैक्स ॾिए थो त उनजो मतिलबु आहे त उनजी सालाना जेका कमाई आहे सा उनजी टीणी चवणी त हूंदी न, त पोइ उनखे कहिड़ी परवाह आहे,
उनखे कहिड़ी ख़बर आहे त आम जेको ग़रीब माण्हू आहे जंहिंजे घर में अटो बि पूरो नथो हुजे उहो तव्हांजे इन्हनि शयुनि जा टैक्स कीअं भरींदो। जॾहिं पेट्रोल वधंदो, जॾहिं डीज़ल वधंदो त ज़ाहिर आहे हर शइ ते उनजो फ़र्क़ु। इवन तव्हांजी जेका आहे माण्हू हर जेको आहे उहो नथा ॾेई सघनि पंहिंजी ॿनी खे, जेको नंढो ज़मीदार आहे, जेका उहो पोखे थो, जेका पोखी करे थो, उनखे खणी ऐं जेको जॾहिं उहो मार्केट ताईं पहुचाईंदो त उहो बि ज़ाहिर आहे उनखे गाॾी खपे ऐं गाॾियुनि जा किराया जेके भाड़ा जेके आहिनि उहे तमामु घणा वधी विया आहिनि ऐं जेका उपत आहे उहा घटि आहे, छाकाणि त सरकार जे उबतियुनि पॉलिसियुनि जे करे हिते सिंध में ख़ासि तौर ते पाणी बि कोन थो लभे, न काश्तकारी जो पाणी, न को पीअण जो पाणी लभे थो। आम माण्हू ॾाढो परेशान आहे। सरकार खे इन तरफ़ ध्यानु ॾियणु घुरिजे। अॼु जी ॻाल्हि बसि एसि ताईं। तव्हां सभिनी जी महिरबानी।